अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान इसहाक कोलाची। नाज़रीन, सियासी गर्मा गर्मी ज़ोरो शोर सां जारी आहे। जीअं त हर रोज़ आए ॾींहुं बिल्स पास थियनि पिया। कल सेनेट में बिल पास थिया त उन ते बि पाण डिस्कस कयोसीं। अॼु क़ौमी असेंबली में 2 बिल्स पास कया विया आहिनि। हिकु इहो बिल त जजिस जो वाधारो सुप्रीम कोर्ट में कयो वञे, 17 मां वधाए 23 कया वञनि। ऐं ॿियो वरी इहो हुयो कि जेके ख़ासि तौर ते बिल्स आहिनि उन्हनि में माना चेंजिंग अचे पई, डेली अमेंडमेंट्स अचनि पियूं। ऐं ॿियो वरी जेको कोर्ट जेको पंहिंजो पाण नोटिस वठंदी आहे उहो अख़्तियार जेको आहे ख़तमु करण वारो बिल बि कोर्ट में पेश कयो वियो। क़ौमी असेंबली में 2 बिल पेश कया विया ऐं उहे जेके स्पीकर अयाज़ सादिक आहिनि उहे क़ाइमा कमेटी ॾे मोकिले छॾिया आहिनि। हाणे ॾिसिजे त उहे बिल पास थियनि था या नथा थियनि। ऐं पॉलिटिकल सिचुएशन नाज़रीन उहा ई आहे। हुकूमत कोशिशूं करे पई त कहिड़े तरीक़े सां अपोज़िशन खे राज़ी करे वठूं ऐं अपोज़िशन जेका आहे उहा पंहिंजी डिमांड अलॻि रखे पई। मौलाना साहब उन्हनि सां नाराज़गी ज़ाहिर कई त तव्हांखे मां पहिरियां चयो हो हीअ तव्हां हुकूमत न वठो, तव्हां अपोज़िशन जी बेंचुनि में वठो। छो जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उन्हनि जे घर ॾांहुं विया ऐं उन्हनि खे परचाइण जी कोशिशि कई, पर मौलाना साहब जेके आहिनि उहे पंहिंजी ज़िद ते बीठल आहिनि। ॾिसिजे त हुकूमत कामयाबु थिए थी 2/3 मेजॉरिटी लाइ ऐं छा ही बिल्स पास थींदा, त इन मामले ते पाण डिस्कस कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि पीपल्स पार्टी जा रहनुमा बि आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके चेयरमैन आहिनि बिलावल भुट्टो साहब, उन जा तर्जमान आहिनि ज़ुल्फ़कार बदर साहब। अस्सलाम वालेकुम ज़ुल्फ़कार बदर साहब। वालेकुम अस्सलाम। सर, एक सबसे पहले तो ये बताएं कि एक तो हुकूमत बहुत कोशिशें कर रही है किसी तरीके से अपोजिशन को राज़ी कर लें और अपोजिशन को इकट्ठा लेके चलें, क्या ये हुकूमत इस मिशन में कामयाब हो सकेगी सर? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया भाई, आपने अपने प्रोग्राम में बुलाया है। और ये जो आपका सवाल है, देखिए कोई भी हुकूमत ऐसी नहीं होती जो चाहती हो कि मुल्क में ऐसी सूरत हाल बने जिससे पॉलिटिकल इंस्टेबिलिटी हो। हुकूमत कोशिश कर रही है और हुकूमत को इस कोशिश को जारी रखना चाहिए कि तमाम पॉलिटिकल स्टेक होल्डर्स, पॉलिटिकल पार्टीज को ऑन बोर्ड करें। अब कामयाब होती है या नहीं होती ये तो उनकी कोशिश और उनकी इंटेंशन पे डिपेंड करता है, ये तो वो ही बता सकेंगे। लेकिन उनको कोशिश करनी चाहिए कि इसको कामयाब करें और तमाम पॉलिटिकल स्टेक होल्डर्स को लेके साथ चलें। जुल्फ़कार बदर साहब, चाहे पीपल्स पार्टी हो या चाहे नून लीग हो, वो हमेशा जब हुकूमत में आते हैं तो मौलाना साहब को वो सीरियस नहीं लेते। वो कहते हैं उनके पास तो सीट्स नहीं है, ये क्या करेंगे। लेकिन जब वो हुकूमत में आते हैं तो फिर मौलाना साहब उनकी मजबूरी बन जाते हैं और बार बार उनके पास जाना पड़ता है उनको। मौलाना ऐसी क्या विल पावर रखते हैं सर कि पीपल्स पार्टी जैसी बड़ी पार्टी है पाकिस्तान में और नून लीग जैसी पार्टी को मौलाना साहब की ज़रूरत पड़ती है? देखिए, मौलाना साहब भी एक ग्राउंड रियलिटी का हिस्सा है और एक पॉलिटिकल पार्टी है। ऐसी बात नहीं है कि पीपल्स पार्टी या कोई और पार्टी उनको इग्नोर करती है। बाज़ दफ़ा आपकी जो सियासत में ख्वाहिशात होती हैं वो आपको ऑफ ट्रैक कर देती हैं। तो मौलाना साहब की कोई ख्वाहिशात ऐसी थी जिसकी वजह से वो अचीव ना हो सकी और मौलाना साहब ऑफ ट्रैक हो गए। बल्कि पाकिस्तान पीपल्स पार्टी तो ये समझती है, उसकी लीडरशिप भी ये समझती है कि मौलाना साहब को हम साथ लेके चलें और मौलाना साहब हमारे जो भी डिसीजन मेकिंग हो उसका हिस्सा रहे। अभी आप देखें, रिसेंटली आसिफ अली जरदारी साहब सदर पाकिस्तान जो है वो मौलाना साहब के पास खुद चल के उनके घर गए और उनके साथ एक जो पुराना दोस्ती का ताल्लुक, रवादारी, इज्जत सियासत में होती है, उसकी उन्होंने फिर से वो मिसाल को कायम किया और उनको बताया कि पीपल्स पार्टी और उसकी लीडरशिप जो है वो जिद की सियासत पे यकीन नहीं रखती और वो लचक रखते हैं। और सियासत में जिसके पास लचक होती है वही आगे सरवाइव करता है, वही आगे ग्रो करता है। तो मौलाना साहब को कहा उन्होंने कि सियासत में जो है जिद की गुंजाइश नहीं है, ना तलखी की गुंजाइश होती है, बल्कि आप इख्तिलाफात रखें लेकिन तमाम सियासी जो आपके दोस्त हैं या चाहे सियासी हरीफ भी क्यों ना हो, लेकिन सियासी लोग हैं उनके साथ पार्लियामेंट में बैठे या पार्लियामेंट में बाहर, उनके साथ आप एक गुफ्तगू का जो दरवाजा है वो बंद नहीं करना चाहिए। जो विंडो ऑफ डायलॉग है उसको ओपन रखें और गुफ्तो शनीद के साथ मामला चलाते रहें। तो ये एक मैसेज था जिसका बड़ा फर्क पड़ा और मौलाना साहब के रवैये में भी, बातचीत में भी मौलाना साहब की और हमारी पार्टी की लीडरशिप भी बहुत इज्जत करती है और मौलाना साहब भी हमारी लीडरशिप के साथ पुराने उनके जाती ताल्लुकात हैं। सियासत से हट के, सियासत तो अपनी अपनी है लेकिन सियासत से हट के भी एक
दोस्ती और वफादारी का ताल्लुक है। अच्छा सर, हुकूमत जो है वो अभी कोशिश कर रही है कि इजलास भी हो रहे हैं कौमी असेंबली में डेली बेसिस पे, और उनका एक हफ्ते से एक इजलास जारी है। और इस इजलास में ज़राए के मुताबिक ये है कि कोई नई अमेंडमेंट आने की कोशिश की जा रही है। तो सर क्या समझते हैं कि वो कौन सी अमेंडमेंट लाई जा रही है, और क्या वो जजेस की एक्सटेंशन के हवाले से होगी या फिर क्या होगी सर? भाई इस बारे में मुझे अभी कोई इत्तला नहीं है कि कौन सी अमेंडमेंट आ रही है। ये अगर कोई होगी तो ये लेजिस्लेचर जो है, पार्लियामेंटेरियन जो है, उन्हीं के पास इसकी कोई इंफॉर्मेशन होगी। मेरे पास इसकी कोई अभी तक इत्तला नहीं है। अच्छा जुल्फकार बदर साहब, ये बताएं कि इस हुकूमत को कैसे चलता देख रहे हैं, क्योंकि जिस तरीके से ये हुकूमत चल रही है अभी से, उनको कभी मौलाना की नीड पड़ती है, कभी अपोजिशन की नीड पड़ती है, और कभी जो है पीपल्स पार्टी और नून लीग के आपस में इख्तलाफात बढ़ जाते हैं। तो ये हुकूमत कितना चलता हुआ देख रहे हैं सर? देखिए, ये हुकूमत जो बनी है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी के वोटों से बनी है, और पीपल्स पार्टी की सपोर्ट से ये मार्ज़े वजूद में आई है, और पीपल्स पार्टी इसको सपोर्ट करती रहेगी, क्योंकि पीपल्स पार्टी ये समझती है इस मुल्क में जमहूरी और आईनी जो एक पार्लिमानी निज़ाम है उसको चलना चाहिए। सिर्फ उसी के लिए सपोर्ट किया है, और उसके अंदर चाहे हमारे सियासी मुखालफी ना क्यों ना हो, लेकिन हमने सिस्टम को चोक नहीं होने देना। पीपल्स पार्टी की लीडरशिप एक समझदार विजनरी लीडर है, खासतौर पे बिलावल भुट्टो जरदारी साहब। उन्होंने इसीलिए सपोर्ट किया अपने सियासी मुखालफिन को, और उनको मौका दिया क्योंकि इनके पास पीपल्स पार्टी से ज्यादा वोट थे, और इन्होंने ही सबसे पहले पीपल्स पार्टी से वोट मांगे, और पीपल्स पार्टी ने इनको वोट दिया। हुकूमत मार्जे वजूद में आई। लेकिन जब तक पीपल्स पार्टी सपोर्ट करती रहेगी ये चलते रहेगा, और पीपल्स पार्टी को फिलहाल चाहे बहुत सारी रिजर्वेशन हो, इख्तलाफात हो, चीजें हो, या कोई पॉलिसी के ऊपर इशू हो, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि पीपल्स पार्टी को ऐसी ब्लैकमेलिंग करेगी जिससे इस हुकूमत को गिराए और निजाम पूरे का पूरा ही धड़न तख्ता हो जाए। ऐसा कुछ नहीं अभी होने जा रहा, क्योंकि इस हुकूमत को गिराने के बाद आगे हमारे पास कुछ भी ऐसा मौजूद नहीं है कि कोई ऐसी ऑप्शन मौजूद हो जिसको गिराने के बाद हम उसको ऑप्ट करें। तो लिहाजा ये हुकूमत चलती रहेगी। मसाइल ज्यादा है, चैलेंजेस ज्यादा है, इश्यूज ज्यादा है, और उनके ऊपर हुकूमत जो है वो अपनी प्राइम मिनिस्टर और अपनी टीम के साथ कोशिश कर रहे हैं, और जिस हद तक हो सकता है कर रहे हैं। देखते हैं अब कितना वो कामयाब होते हैं, बिकॉज इस निज़ाम को बचाने में और मुल्क को मसाइल से निकालने में मैं समझता हूँ कि जितना भी जोर लग सके उतना कम है, और इसके ऊपर पूरी तगदो लगा देनी चाहिए ताकि पाकिस्तान इकोनॉमिक और पॉलिटिकल जो है इंस्टेबिलिटी से बाहर आए। अच्छा जुल्फकार बदर साहब, आज एक बिल, तरमीमी बिल पेश किया गया है कौमी असेंबली में। वो ये है कि 17 सुप्रीम कोर्ट में 17 जजेस हैं, उनको बढ़ा के 23 किया जाए। इस बिल को कैसे देखते हैं, और ये क्या सक्सेसफुली पास हो जाएगा? देखिए, ये तो सेनेट के अंदर अभी आया है। देखते हैं कि ये क्या मामला बनता है। जाहिर बात है, जब ये बिल लेके आए हैं और जिसने मामला किया है उन्होंने अपनी कैलकुलेशन तो की होगी चीजें की, तो अभी आने वाले दिनों में क्लैरिटी सामने आएगी। अच्छा, दूसरी जानिब ये कि जो अदलिया आज खुद नोटिस लेती है सर, अदलिया आज खुद नोटिस लेती है, इस अख्तियार के हवाले से इस अख्तियार को ख़त्म करने के लिए भी एक और तरमीमी बिल जो है वो पेश किया गया है। उस बिल को आप कैसे देखते हैं, आप अपने ओपिनियन के हिसाब से? और वो जो है पीपल्स पार्टी क्या उस बिल की हिमायत करेगी? देखिए, वो अदलिया के अंदर इतना तो वो होना चाहिए मेरा ख्याल से। ये जो 3 जजेस मिलके 184(3) के तहत आज खुद नोटिस लेते थे, तो इतना तो अदलिया के पास अख्तियार होना चाहिए कि बहुत से ऐसे मामलात हैं पाकिस्तान के अंदर, ऐसे मामलात आ जाते हैं जिसपे आज खुद नोटिस की जरूरत पड़ जाती है। तो वो जो एक जज की बजाय 3 जजों पे मामला आ गया वो बेहतर है। तो अभी पाकिस्तान पीपल्स पार्टी की जो पार्लिमानी पार्टी है उसके अंदर जब ये आएगा तो एक हिकमत अमली लाएमल बनाया जाएगा, इस पे मुशावरत होगी। जब पीपल्स पार्टी डिसाइड करेगी कि क्या फैसला करना है, तो फिर हम बेहतर तरीके से पाकिस्तान पीपल्स पार्टी की हिकमत अमली से आगाह कर सकेंगे। अच्छा जुल्फकार बदर साहब, पीपल्स पार्टी जो है वो इत्तेहादी गवर्नमेंट है नून लीग की, और उनके साथ गवर्नमेंट बनाई है, और ज़ाहिर है आपने जैसे कहा कि
वोट जो हैं वो पीपल्स पार्टी की मदद से ही उनको मिले हैं और उनकी मदद से ही वो उनकी गवर्नमेंट बनी है। तो नून लीग जो शहबाज गवर्नमेंट है वो इस टाइम मतलब थोड़ा डाउनफॉल का शिकार है। वो जिस तरीके से उनको डिलीवर करना चाहिए था वो अवाम को डिलीवर नहीं कर रही और अवाम ने भी इस चीज़ का तासुर लिया हुआ है। तो पीपल्स पार्टी और ख़ासतौर पे पीपी चेयरमैन जो है बिलावल भुट्टो साहब वो राइट पैथ क्यों नहीं बताते शहबाज हुकूमत को कि वो उस तरीके से लीड करें और अवाम को ज़्यादा से ज़्यादा रिलीफ मिल सके? देखिए, पीपल्स पार्टी इस हुकूमत का हिस्सा नहीं है। पीपल्स पार्टी ने इस हुकूमत को बनने में वोट दिए हैं। इस हुकूमत को शहबाज शरीफ साहब लीड करते हैं, उनके अपने कैबिनेट मेंबर्स हैं, अपनी पॉलिसी है, अपनी स्ट्रेटजी, अपनी इम्प्लीमेंटेशन है और पीपल्स पार्टी बिल्कुल किसी काम में इंटरफेयर नहीं करती, ना डिसीजन मेकिंग में। जो वो कर रहे हैं वो खुद ही कर रहे हैं और सारे फैसले भी कानून साजी फैसले सारा कुछ खुद कर रहे हैं। हाँ, जब कोई हुकूमती ऐसा बिल आता है जिसके अंदर उनको पीपल्स पार्टी पास कराने के लिए पीपल्स पार्टी के वोटों की जरूरत पड़ती है, तो वो फिर पीपल्स पार्टी से मुशावरत करने के बाद करते हैं, उसके बगैर नहीं करते। लेकिन जो हुकूमत साजी है और हुकूमत के डे टू डे मामलात हैं या कैबिनेट के मामलात हैं, उसमें पीपल्स पार्टी का कोई अमल दखल नहीं है। और बिलावल भुट्टो जरदारी साहब ने पीडीएम की हुकूमत के तजर्बे के बाद इस दफा ये डिसाइड किया था कि हम कैबिनेट का हिस्सा नहीं बनेंगे और आप देखें कि अभी तक कोई ऐसी चीज नजर नहीं आई और ना ऐसा कोई मामला आगे नजर आ रहा है। बिल्कुल, ये तो बिल्कुल तय है कि पीपल्स पार्टी बिल्कुल एक तो कैबिनेट का हिस्सा भी नहीं है और पीपल्स पार्टी जो है बिल्कुल एक उनको सपोर्ट तो कर रही है, लेकिन ये कि पीपल्स पार्टी का एक जो स्टांस है वो डिफरेंट है। लेकिन सर ये जो इलेक्शन हुआ है वो मतलब मुतनाज़े का शिकार है काफ़ी टाइम से। पीपल्स पार्टी भी ज़ाहिर है उसमें कह रही है कि ये फ्री एंड फेयर इलेक्शन है और इलेक्शन के बाद लेकिन ये हुकूमत तो मुश्किल से कोई काम कर रही है और एक तो डिलीवर कुछ नहीं कर पा रही क्योंकि दिन ब दिन महंगाई बढ़ती जा रही है, अवाम परेशान है, इकोनॉमी के मसाइल बढ़ते जा रहे हैं, उसमें तो कोई बेहतरी नहीं आ रही। सर उस हवाले से आप क्या कहेंगे? देखिए, बिल्कुल हुकूमत के पास चैलेंजेस और इश्यूज ज्यादा हैं और मामलात को करने में मुश्किलात हैं, लेकिन पीपल्स पार्टी यही उम्मीद करती है कि वफाकी हुकूमत जो है वो बेहतर से बेहतर डिसीजन मेकिंग करे ताकि महंगाई को कंट्रोल करे और ये जो इन्फ्लेशन बढ़ रहा है ये रुके और लोगों के इकोनॉमिक जो हालात हैं वो बेहतर हों, इकोनॉमी की सूरत हाल मुल्क की बेहतर हो। ठीक है सर, बहुत शुक्रिया जुल्फ़कार बदर साहब हमें टाइम देने के लिए। नाज़रीन तव्हां असांजे पैनल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, असीं पॉलिटिकल इशूज़ ते डिस्कस भी कयो। हींअर वक़्तु हुआ है ब्रेक जो, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक, विल बी राइट बैक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। नाज़रीन अॼु IMF जेका आहे मालियाती इदारे अॼु वाज़े चयो आहे त पाकिस्तान जेको आहे हाणे सब्सिडी न ॾियणु खपे ऐं सब्सिडी न ॾियो। पंजाब हुकूमत जेका सब्सिडी ॾिनी हुई 14 रुपया बिजली जे बिल्स में ऐं उन ते बि एतिराज़ु कयो आहे त इहा बि ख़तमु कयो ऐं इहा जेका तव्हां जेका ॾिनी आहे इहो बिल्कुलु ग़लति आहे। त IMF बार बार चए पियो बिजली बिल्स में सब्सिडी न ॾियो ऐं ॿिए तरफ़ जेका पाकिस्तान जी अवाम आहे उहा तमामु घणी परेशान आहे बिजली जा बिल्स भरण में ऐं बिजली जे बिल्स में ख़ासि तौर ते ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हिकु तरफ़ IMF एतिराज़ु करे पियो त ॿिए तरफ़ अवाम जेको आहे उहो परेशान आहे त बिजली बिल्स खे घटायो वञे। हुकूमत लाइ हिकु वॾो चैलेंजिंग टास्क आहे त छा इनखे वधाइजे छा घटाइजे, छो जो पंजाब हुकूमत हाणे ऐलान कयो हो त 14 रुपया घटायो वेंदो ऐं सिंध हुकूमत बि घटायो आहे। त उन हवाले सां इहो सिलसिलो हले पियो त अॼु इन मामले ते असां डिस्कस कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे MA जबार मेमर साहब जेके माहिर मईशत आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। साईं कीअं था ॾिसो ही अॼु जी IMF जी डेवलपमेंट खे? हिकु तरफ़ IMF चए पई त ही तव्हां जेको रिलीफ ॾिनो आहे इहो बि वापसि कयो ऐं उन सां गॾोगॾु अॻिते बि तव्हां कुझु टाइम लाइ रिलीफ न ॾियो, इनखे कीअं था ॾिसो सर? तो टैक्सेस जे मद में जेका जोड़ जुक जूं ॻाल्हियूं IMF सां थियूं हुयूं उन में सब्सिडी ॾियण जी ॻाल्हि जेका आहे उन ते जेका आहे सा
हिकिड़ी क्लियर जेका आहे त IMF जो स्टांस हो त तव्हां सब्सिडीज़ ॾींदो गैस इलेक्ट्रिसिटी जे मद में ऐं इलेक्ट्रिसिटी जूं प्राइज़िस जेके आहिनि ते जंहिं अघ ते इलेक्ट्रिसिटी ठहंदी उन ई अघ ते तव्हां विकिणंदव। त हिकिड़ो चइबो आहे त कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग इज इक्वल टू कॉस्ट ऑफ सेल्स। हाणे इन में जेका सभ खां वॾी जेका मिस्टेक आहे उहा थिए थी फेडरल गवर्नमेंट खां, जेका पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम मां पैसा हटाए करे ऐं जेको आहे सो उते हिकिड़ी सब्सिडी ॾिनी। हाणे डायरेक्टली और इनडायरेक्टली पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम में पैसा जेके लॻाया था वञनि उन में कुझु पैसा टैक्सिस जा आहिनि, कुझु ग्रांट्स आहिनि, ॿियनि मदनि में बि आहिनि। उते एतिरो IMF फौरी तौर ते एतिराज़ IMF जो साम्हूं न आयो। पर जॾहिं प्रोविंसिस खे डिविजिबल पूल मां टैक्सिस जेके हासिलु कंदी आहे फेडरल गवर्नमेंट, उन मां उन्हनि खे हिकिड़ो हिसो मिलंदो आहे, उहो टैक्सिस मां हिसो मिलंदो आहे। हाणे उन्हनि टैक्सिस मां जेको आहे सो वरी सब्सिडी जेका ॾिनी अची वञे उन ते IMF जो प्रिंसिपल जेको हिकिड़ो स्टांस हो वाज़े हो। मां इहा ॻाल्हि को 10-15 ॾींहंनि खां वठी टेलीविज़न ते कयां त इहा जेका आहे सा कंहिं तरीक़े सां IMF जे हिकिड़े जेको आहे सो ऑब्जेक्शन जे सद में ईंदी ऐं कुझु ईअं ई थियो आहे त इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ते IMF जो इसरार वाज़े आहे। ऐं इन खां अलावा IMF जो ॿियो इसरार जेको एक्सटर्नल फाइनेंसिंग जे हवाले सां इहे ॿ एतिराज़ जेसिताईं हुकूमत पाकिस्तान दूर न कंदी तेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे इहो आइटम जेको आहे पाकिस्तान खे पैसनि ॾियण वारो इहो टेबुलेशन ऑफ दी सेप्टेंबर में शायदि न अची सघे। सेप्टेंबर जी पहिरीं टेबुलेशन थी चुकी आहे जंहिंमें पाकिस्तान जो नालो कोन हो। सेकेंड में ॾिसूं जेकॾहिं को एजेंडा आइटम्स अचनि था त पाकिस्तान खे हिते मुतमइन करणो पवंदो IMF खे। हाणे उहो कीअं मुतमइन कंदा, छाकाणि त पैसनि जी डिस्बर्समेंट जेका आहे त मुख़्तलिफ़ डिस्पोज थी चुकी आहे ऐं जेकॾहिं थी चुकी आहे हुन पासे ॿिए पासे जेका कटौती कई वई आहे पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम मां उन ते शायदि IMF एतिरो एतिराज़ न करे, शदीद एतिराज़ शायदि न कंदी जो उन में ख़ुदि असांजो पब्लिक सेक्टर प्रोग्राम जेको आहे त उनखे वधायो न वियो आहे बल्कि घटायो वियो आहे। माना हिनखे चइबो आहे एडजस्टमेंट। उन एडजस्टमेंट जे हवाले सां जेकॾहिं उन्हनि जेका सप्लीमेंट्री नोट आयल आहे मूंखे ख़बर कोन्हे, पर इन प्रिंसिपल उसूली तौर ते इहे ॿई फ़ैसिला पंजाब गवर्नमेंट जा ऐं फेडरल गवर्नमेंट जा ग़लति हुआ। कंहिं हवाले सां ग़लति आहे त IMF जी शराइत जे ख़िलाफ़ हो। जी जब्बार मेमण साहब, इहो बि ॿुधाइजो त जेका बि हुकूमत ईंदी आहे पाकिस्तान में इहा दावा त ज़रूरु कंदी आहे असां मईशत खे बहितर कयूं पिया। अॼु बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बयानु ॾिनो आहे असांजे दौर में मईशत बहितरी तरफ़ वञे पई। अगरि मईशत बि बहितरी तरफ़ वञे पई, पॉलिसी बि ठीकु आहे त आख़िर मसइलो कहिड़ो आहे, छो महांगाई वधे पई? पाकिस्तान में तारीख़ रही आहे त महांगाई हमेशह घटिजण जे बजाए हमेशह वधंदी आहे, चाहे उहा कहिड़ी बि गवर्नमेंट हुजे। महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी आहे पर हुकूमत इहा दावा कंदी आहे त मईशत बहितरी तरफ़ वञे पई। त आख़िर कहिड़ा सबब आहिनि सर जेकॾहिं मईशत बि बहितर वञे पई ऐं पोइ बि महांगाई घटि नथी थिए, हिते घटिजे नथी? ॾिसो, ॻाल्हि दरअसल इहा आहे त महांगाई जेका आहे सो हुन जे अंग अखरनि में पिछले पोएं साल जे निस्बत में कुझु घटिताई त आई आहे, पर बिल्कुलु जंहिंखे चइजे त उहा घटिताई जंहिंसां माण्हुनि जी जेका परचेजिंग पावर या क़ुवत ख़रीद जेका आहे सा बहितर थिए ओतिरी जेका आहे सा उन में का घटिताई कोन आई आहे। जेसिताईं तालुक़ु आहे पाकिस्तान जो, त पाकिस्तान त कर्ज़ वठी करे कर्ज़ ते थो लाहे। पाकिस्तान त इंटरनेशनल हिकिड़ो सिनारियो में डॉलर ऐं रुपए जी स्टेबिलिटीअ ते पाकिस्तान जो को बि कंहिं तरीक़े सां कंट्रोल कोन्हे। जेकॾहिं इम्पोर्ट्स वधंदियूं, डिमांड डॉलर ते ईंदी त माना डॉलर जेको आहे सो मज़बूत थींदो, रुपयो सस्तो थींदो, माना महांगाई वधंदी। ॿिए पासे जेकॾहिं बिजली जा अघ अञा ताईं जेके आहिनि से उन कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग यानी जंहिं क़ीमत ते ठहिया आहिनि उन खां जेसिताईं उन लेवल ते न विकिया वेंदा इहो मसइलो जेको आहे सो रहंदो ऐं इन सां महांगाई ईंदी। गैस जे हवाले सां RLNG इम्पोर्ट थिए थी उन में ऐं LPG में तव्हां ॾिसो त वाधारो पियो थो अचे। इहे सभु शयूं महांगाईअ में जेको आहे सो एड कंदियूं। ॿिए पासे अनएम्प्लॉयमेंट जेका आहे उहा बि महांगाईअ में जेका आहे सा हिकिड़ी एडिशन कंदी आहे, छाकाणि त हिकिड़े घर में ॿ भाती कमाइनि या हिकिड़ो अनएम्प्लॉयड थी वञे, महांगाई में त इज़ाफ़ो थींदो, छाकाणि त हथ में जेका इनकम हूंदी उन में घटिताई अची वेंदी।
ऐं अॼु सर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿियो बि हिकिड़ो बयानु ॾिनो आहे ऐं उन्हनि चयो आहे त हाणे जेको नओं प्रोग्राम हूंदो उहो IMF जो आख़िरी प्रोग्राम हूंदो ऐं हाणे जो जेको प्रोग्राम आहे असां उन लाइ पुरज़म आहियूं, असांजा मामला तइ थी विया आहिनि ऐं हाणे जो जेको प्रोग्राम हूंदो IMF जो कर्ज़ प्रोग्राम उहो आख़िरी प्रोग्राम हूंदो। छा थो लॻे सर तव्हांखे त ही वाक़ई में हाणे जेको कर्ज़ प्रोग्राम हूंदो उहो आख़िरी हूंदो? जेकॾहिं IMF मां असांजी जान छुटी थी पए त पोइ त मसइला सॼा हल थी वेंदा सर। तो इहो हिकिड़ो ख़ुशबीनी आहे, विशफुल आहे ऐं जेको आहे इहो हिकिड़ो ख्वाबु आहे। मौजूदा हालातुनि में ऐं आईंदा ईंदड़ वक़्त जे हिसाब सां जंहिं तरीक़े सां इकोनॉमी असांजी परफॉर्म कंदी उन में गुंजाइश ई कोन्हे त असां IMF खे गुड बाय चऊं, ख़ुदा हाफ़िज़ कयूं। IMF सां असांखे प्रोग्राम ॿियो बि जारी रखिणो पवंदो। बिल्कुलु सर, ईअं ई आहे। जब्बार मेमन साहिबु इहो बि ॿुधाइजो जेके असांजा मुआशी मसाइल आहिनि उहे तमामु घणा आहिनि, उन्हनि ते हिकिड़ी लंबी चौड़ी डिबेट करे सघिजे थी, पर उन्हनि खे आख़िर बहितर कीअं कजे? इकोनॉमी मुल्क जी मेन शइ हूंदी आहे ऐं कंहिं बि मुल्क खे अगरि डेवलप थियणो आहे, डेवलपमेंट में नंबर 1 थियणो आहे त सभ खां पहिरियां इकोनॉमी मैटर करे थी। त इकोनॉमी कीअं बहितर कजे सर? पाकिस्तान जी कहिड़ा मसाइल आहिनि इकोनॉमी में? पाकिस्तान में सभ खां वॾो मसइलो आहे रिसोर्स मोबिलाइजेशन। पाकिस्तान में रिसोर्सिस मोबिलाइज़ थींदा, टैक्सिस वधंदा त पाकिस्तान जो ख़र्चो जेको आहे सो घटाए साॻे हंधि घटाइण सां गॾु ई इहो हिकिड़ो बैलेंस ट्रेंड ईंदो ऐं इहो ई हिकिड़ो तरीक़ेकार आहे जंहिंसां असांजे मसाइल जेके आहिनि से घटिबा ऐं इकोनॉमी बहितर थींदी। पर जेको सर असां वटि जो कर्ज़ आहे असांजे मुल्क ते, ज़ाहिर आहे असांजे मुल्क में जेको रेवेन्यू आहे उहो जनरेट घटि थिए पियो ऐं कर्ज़ असांजे मथां अञा वधीक आहे। इन खे कीअं बहितर कजे? रेवेन्यू जनरेट वधीक थींदो त ऐं असांजो हींअर मुल्क खसारे में हले पियो सर, उन जे पुठियां कहिड़ा सबब आहिनि? तो असांखे पंहिंजा ख़र्चा घटाइणा पवंदा, रेवेन्यू वधाइणो पवंदो ऐं रेवेन्यू जे वधाइण जी जेका मल्टीपल आहे जंहिंखे इंडेक्सेशन चइबो आहे उहो वधीक हुअणु खपे। जेकॾहिं ख़र्चा असां 10% घटायूं था, रेवेन्यू 20% वधायूं, इहो हिकिड़ो बैलेंस हूंदो जंहिंसां आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो इस्तेहकाम ईंदो। जेकॾहिं इहो कमु न कयो वियो त पाकिस्तान हमेशह गैर मुस्तहकिम रहंदो ऐं हमेशह IMF के अलावा वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक, सऊदी अरेबिया, गल्फ, तव्हां ॾिसो त असां तक़रीबन हिकिड़ा पेनू क़िस्म जी हिकिड़ी नेशन्स में हाणे असांजे पतो शुमार थियो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे इहे मसइला पंहिंजी जाइ ते रहंदा। सर टैक्सिस केतिरा वधाइण खपनि? जीअं तव्हां टैक्सिस जी ॻाल्हि कई त टैक्सिस इंक्रीज़ करणु खपे। टैक्सिस जे हिसाब सां ॾिसूं त जेका पाकिस्तानी अवाम आहे उहा त चए थी त हाणे सभ खां वधीक असांजे मथां टैक्स लॻल आहे। छा अञा वधीक टैक्स लॻे त पोइ ही ग़रीब अवाम जेका आहे उहा कीअं अफोर्ड करे एतिरा हेवी टैक्सिस? अॻु में बि जेका कारोबारी बिरादरी आहे उहा सरापा एहतिजाज आहे। मां तव्हांखे चयो त टैक्सिस जेतिरा वधनि था घटि में घटि उनजे अधु जेतिरा अख़राजात घटि करण जी अछत ज़रूरत आहे। इन सां ई हिकिड़ो जेको आहे सो सिस्टम असांजो बैलेंस थींदो त इन ते जेको आहे सो माशी तौर ते जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि खे कंहिं तरीक़े सां हिकिड़ो नॉन पॉलिटिकल न ठाहिबो त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में असांजा मसइला जेके आहिनि से क़ाबिले रिज़ोल्यूशन न रहंदा। ऐं अॼु विफ़ाक़ी नाणे वारा वज़ीर आहिनि मोहम्मद औरंगज़ेब साहिबु, उन्हनि बि अॼु बयानु ॾिनो आहे त जेको IMF जेको एतिराज़ु कयो आहे सब्सिडी ॾियण वारो, उहो उन्हनि चयो आहे त उहो उन्हनि ईअं एतिरो न चयो आहे। उन्हनि एतिराज़ु जेको आहे सब्सिडी ॾियण ते न आहे कयो ऐं BISP ज़रिए असां सब्सिडी ॾेई सघूं था। छा वाक़ई में सर इहो पॉसिबल आहे? छा इहो हिकु सुठो स्टेप आहे BISP ज़रिए सब्सिडी ॾिनी वञे आवाम खे? तो BISP जो जेको हिकिड़ो थ्रेश होल्ड आहे उन ते एग्री करे बजट खे बैलेंस कयो वियो आहे। जेकॾहिं BIS में वधाइण चाहियूं था असां त वधाए सघूं था, पर BIS लाइ जेके एक्स्ट्रा पैसा आहिनि उहे सिर्फ़ु हिन वक़्तु प्रोविंसिस वटि ई थी सघनि। त प्रोविंसिस कंट्रीब्यूट कनि ऐं BISF कंट्रीब्यूशन जेका आहे त उन में थोरो जोड़ जुक में वाधारो थिए त इहो प्रोग्राम जेको आहे सो वधीक माण्हुनि ताईं पहुचे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इहो पॉसिबल आहे, पर इन लाइ प्रोविंसिस खे कमु करणो पवंदो। अच्छा सर, जेको हाणे जो जेको वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जेको चयो आहे त हाणे असां जेको प्रोग्राम कंदासीं कर्ज़ प्रोग्राम उहो आख़िरी प्रोग्राम हूंदो, छा इहो प्रोग्राम खां पोइ बि पाकिस्तान खे वरी ॿीहर कर्ज़ जी नीड पवंदी ऐं इहो कर्ज़ प्रोग्राम जेको आहे पाकिस्तान लाइ केतिरो बेनिफिशियल हूंदो सर? हेलो
जी सर, मां चयो सर हाणे जेको वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पुरज़म आहे ऐं उन्हनि अॼु बयानु ॾिनो आहे त असां जेको हाणे वारो प्रोग्राम कर्ज़ प्रोग्राम कंदासीं IMF सां उहो केतिरो बेनिफिशियल हूंदो सर हिन मुल्क लाइ? सो ये मुल्क जे हिकिड़ी स्टेबिलिटी ऐं उन में रिफॉर्म ऐं मैशत सुधारा आणण लाइ IMF हिकिड़ो रिफॉर्म एजेंडा आणींदी आहे। जेकॾहिं असां एजेंडा ते हलंदासीं त ज़रूरु जेका आहे सा इस्लाह थींदी। सिर्फ़ु अंगनि अखरनि ते असां इस्लाह न करण ते जेको आहे सो असांखे सॼो आधार नाहे करणो। असांखे टोटल रिफॉर्म्स, गवर्नमेंट एक्सपेंडिचर रिफॉर्म, गवर्नमेंट जी मैनेजमेंट रिफॉर्म, गवर्नमेंट जी पावर सेक्टर रिफॉर्म्स, गवर्नमेंट जो जेको आहे सो बिजलीअ में लॉसिस खे घटि करणु, गवर्नमेंट जो करप्शन खे घटि करणु, गवर्नमेंट खे जेको आहे सो गैस जा अनअकाउंटेड फॉर 30% खां 30% लॉसिस आहिनि उन्हनि खे घटि करणु। सरकार खे जेको आहे सो पंहिंजी एफिशिएंसी ऐं करप्शन ऐं पंहिंजे कम जो तौर तरीक़ो जेको आहे सो उनखे बहितर ठाहिणो पवंदो, न त ॿी का उमेद कोन्हे, ॿियो को रस्तो कोन्हे। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी A जब्बार मेमण साहब असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, पाण पॉलिटिकल बि डिस्कस कयो ऐं उनखां अलावा असां जेको इकोनॉमी खे बहितर करण जा बि जेके इशूज़ हुआ असां उनखे डिस्कस बि कया। तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿुधी। इन सां गॾु प्रोग्राम जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।